बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अॼु असां कणक जी वैरायटी TD1 ते मौजूदु आहियूं। इहा बास फार्म जी लोकेशन आहे ऐं 28 अक्टूबर जी पोखी आहे। अॼु 28 पंहिंजो डिसंबर आहे, यानी मुकमिल हिनखे 2 महीना थी चुका आहिनि। अल्हम्दुलिल्लाह कणक 28 ॾींहंनि में हीअ तक़रीबन जेका आहे 50% निसिरी चुकी आहे। ॿी हफ़्ते खनि जे अंदरि अंदरि सॼी निसिरी वेंदी। ऐं TD1 उहा जिन्स आहे जेका तमामु तकड़ी, अर्ली मेच्योर ऐं खाइण में, अटे में, मानीअ में तमामु बहितरीनु जिन्स। त इहा पोज़ीशन आहे त 60 ॾींहंनि में जेको आहे सो निसिरी चुकी आहे ऐं हिनजी प्रॉपरी जेको आहे जाइज़ो वरितो वियो आहे। अञा किथे बि जेको आहे सो रती वग़ैरह नज़र कोन आई आहे, छो जो 70-75 ॾींहंनि में ख़ौफ़ हूंदो आहे त हिन में रती जा सिम्पटम्स नज़र अची वेंदा आहिनि। प्रिवेंटली जेको आहे सो हिनखे मूं 2 ॾींहं अॻु में रती जो स्प्रे जेको बायर क्राफ्ट साइंस जो नटीवो आहे उनजो स्प्रे कराए छॾियो अथऊं ऐं नेक्स्ट स्प्रे जेको आहे सो 80 डेज़ में यानी 80 ॾींहंनि में हिन ते करिणो आहे। हिन वक़्तु हाणे हीअ 1 DAP 4 यूरिया जी बोरियूं इहे बिल्कुलु खाई चुकी आहे। उन सां गॾोगॾु ज़िंक ह्यूमिक एसिड बि ॾिनो वियो आहे उनजे सिस्टम सां। बाक़ी बहितरीनु थी आहे। अलाह करे त सी जो जेको ड्यूरेशन आहे, पीरियड आहे, उन में वाधारो रहे त जीअं हीअ बहितर पैदावार ॾेई सघे। बाक़ी हिन में किथे बि तव्हांखे गोथ नज़र कोन ईंदी। ऐं हीअ जेको सीड आहे उहो बेसिक सीड लॻल आहे हिन में ऐं तक़रीबन हिते 40 एकड़ जेको आहे सो TD1 काई अथऊं। माण्हुनि त TD1 खे छॾे ॾिनो आहे, पर असां TD1 खे अञा ताणी कोन छॾियो आहे। TD1 जूं ख़ूसियतूं जेके आहिनि उन में पहिरीं ॻाल्हि त हिनजो मानी खाइण में तमामु बहितरीनु, ॿियो त नंढे कद वारी आहे कि हिन में झक झोले में किरण जो को बि ख़तरो कोन्हे। ऐं उन खां अलावा जेका आहे ॿी वॾी ॻाल्हि हिन में हीअ आहे त हीअ हिकु बहितरीनु वैरायटी, जल्दी पचण वारी वैरायटी आहे। उन करे हिनखे आउं हर साल कयां थो, हिन साल बि कई अथऊं ऐं जेका पैदावार ईंदी उहा तव्हां सां शेयर कई वेंदी खरे जे वक़्त में। महिरबानी।